बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां वटि जीअं त असां जेको तहरीक ऐं जमात जे हवाले सां जेका मालूमात फ़राहम कयूं था शहीद बजू बादशाह यूट्यूब चैनल जे हवाले सां या पेज जे हवाले सां तव्हां सां मुखातिब आहियूं। ऐं असां वटि असांजे मंसूर मुबीन वसाण हाउस ते फ़क़ीर साईं आयो आहे जेको थर जे पासे खां, ऐं मौलवी साहिबु आहे। असां उनखां उनजो तारुफ़ वठंदासीं ऐं इन खां पोइ उनखां हज़रत पीर साईं छॾदणी बासर जेके नक़ुल शरीफ़ आहिनि उन वटि आहिनि, पाण उनखां आगाज़ कयूं था। फ़क़ीर साईं तव्हांजो तारुफ़ करिए। साईं अर्ज़ इहा त मुंहिंजो नालो फ़क़ीर इब्राहिम जी सर। ज़ात जो समेजो समीज हाज़िर आहियां। मां काफ़ी वक़्तु 30-40 साल रहियुसि खितरे जे भरिसां कुबर ॻोठ जमायत जो ॻोठ आहे, पुराणो मुरीद माण्हू जी आहिनि, सर। उते रहियासीं। ऐं मुंहिंजा माइट मिट लाॻापियल पीरी मुरीद जे सिलसिले सां साईं कामारे वारा बुज़ुर्ग जेके आहिनि जीलानी गौसे आज़म जा बचड़ा जी, उहे बि उन्हनि सां लाॻापियल आहिनि। पर मुंहिंजी तव्हांजे अबाणे ॻोठ जो नालो? अच्छा, मुंहिंजे अबाणे ॻोठ जो असुलु मुंहिंजो ॻोठ अबाणो जेको आहे सो बाबो इंडिया में हो भोजाली करे चवंदा। अच्छा, उनखां पोइ माइट हिते आया। अच्छा, माइट मिट हिते आया। अच्छा, बाबा साईं मुंहिंजो जेको हो उहो जमात सां तमामु घणो लह विचड़ में हूंदो। बाबा साईं नालो ॿुधायो? मोहम्मद शरीफ़ नालो हुओ मुंहिंजो। मोहम्मद शरीफ़। हा, उनखां पोइ वरी बाबा जी दुआ थी, मूंखे शेर मुस्तफ़ा जे सोबत नसीब थी। अल्हम्दुलिल्लाह उन शेर मुस्तफ़ा जी सोबत जो इहा भलाई थी जो मूंखे भली जमायत मिली ऐं तव्हां जहिड़े भलनि सां वठी वियो। उनखां पोइ भलो पीर शहनशाह रोज़दड़ी बादशाह जी दरगाह जेकॾहिं जी भली दरगाह मूंखे नसीब थी त बि शेर मुस्तफ़ा जी सदके थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह पोइ वरी अलाह ताला इहो बि अहसान कयो जो शेर मुस्तफ़ा जी दुआ सां मूंखे पीसी सरदार छटदणी खां ज़िक्र जी तलक़ीन जी सादत मूंखे नसीब। इहो तव्हां मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साहब जी हवालो था ॾियो? जी हाँ, मुफ्ती साहब। जी सर, जी। अच्छा, उनखां पोइ कुदरतनि को दावत हुजे ख़लीफ़े अब्दुल हकीम हिन में ॾिया सुमर फ़क़ीर जो ॻोठ दावत बि मरो हिमरो साहब शहदादपुर जे शहदादपुर जे भरिसां। जी सर। उते गुनाहगार जो वञणु थियो कंहिं बहाने सां। उते मौलवी हज़रात पीसी सरदार जी पकी दावत हुई। सुबुह जो टाइम जॾहिं ज़ियारत जो टाइम थियो त अंदरि बंगले में माण्हू घटि वेंदा आहिनि, ॿाहिरि आम ज़ियारत थींदी आहे। पर पोइ असां ते अहसान थियो, मुफ्ती साहब दुर मोहम्मद बि ॿिया मौलवी हुआ, चई मुफ्ती साहब महिरबानी कई शेर मुस्तफ़ा जे सदके मूंखे अंदरि वठी आया। अंदरि वियासीं त हिकिड़े पासे ख़लीफ़ा जी लाइन, ॿिए पासे खां तालिब इल्म बि हा, मौलवी हज़रात हुआ, साईं मुफ्ती दुर मोहम्मद सिकंदरी आलम सभु हुआ। सिकंदरी सतवर जे कुझु हुया। जी जी जी। उन्हनि में साईं मुफ्ती दुर मोहम्मद सिकंदरी रहमतुल्लाह ताला ज़रूरु हुयो। इहो दरवेश बुज़ुर्ग माण्हू, इहो दरवेश हुयो, मूंखे यादि आहे। पोइ मुफ्ती साहब जे भरिसां बीठासीं। पीसी मूंखे दिलि में हसरत हुई पीसी सरदार जेकॾहिं मूंखे ज़िक्र जी तलक़ीन जो मूं ते अहसान कनि ऐं पंहिंजो पाक दस्त मुबारक हथनि सां वठी जे अहसान कनि त मुंहिंजे लाइ इहा हिकिड़ी वॾी सादत। इहो तव्हांजी दिलि जी ॻाल्हि हुई? इहा मुंहिंजे दिलि जी हिकिड़ी इरादो हो। अलाह ताला क़बूल थो कराए मालिक। अलाह मुंहिंजी दुआ या क़बूल कई शेर मुस्तफ़ा जे सदके। त पीसी साहब जी पाण कलमीअ जी जमात जी ज़ियारत लाइ पाण महिरबानी फरमाए निकिरंदा आहिनि। निकिता त मुफ्ती साहब दुर मोहम्मद खान ते थी मूंखे ऐं बीठोसि, मूंखां थोरो ॿ क़दम पर अॻिते उते पाण ख़ैर बीह रहिया। बीह मूं ॾे पाण इहे मुखातिब थी पंहिंजो दस्त मुबारक अॻिते कयूं, ॿई हथ ॾिना। पाण फरमायूं त निगर ख़ुशि आहियूं कि भला असां शींहं ख़ुदा जे शेर जे साम्हूं केरु, शींहं जे साम्हूं केरु आहे। पाण फरमायूं त क़ादिर तरीक़े जे ज़िक्र ते इस्तिक़ामत कंदा ऐं सूरत 11 इख़लास 11 दफ़ा पढ़ी अवल आख़िर दुरूद शरीफ़ गौसे आज़म जी अरवाह मुबारक खे नबी साईं जे वसीले सां बख़्शे ऐं पंहिंजो तस्बीह ज़िक्र जी ला इलाहा इल्लल्लाह बि इल्लल्लाह थी अल्लाह जो थी इन ज़िक्र क़ादिर तरीक़े ते इस्तिक़ामत कंदा। बारी ताला तव्हांखे ख़ुशि रखंदो, पर बारी ताला जी रज़ा ख़ातिर ज़िक्र कंदा। पाण ईअं करे पंहिंजो दस्त मुबारक छॾियो, पाण दुआ घुरियूं। पाण फरमायो को मुंहिंजे मोहम्मद जा अल्लाह ही फ़क़ीर मूं तो अल्लाह जे हवाले कयो। सुभान अल्लाह। एतिरो मूं ते अहसान थियो पर शेर मुस्तफ़ा जे सदके भलाई थी। उनखां पोइ वरी पंज जमात मुंहिंजे अल्हम्दुलिल्लाह मां काफ़ी टाइम सुमर फ़क़ीर दरवेश जे ॻोठ बि रहियुसि। अल्हम्दुलिल्लाह साईं जो पोटो इमाम बख्श फ़क़ीर जो पीसी सरदार मौजूद बादशाह जी ख़िदमत में हींअर आहे, किंगरी हाउस खैर जो आहे, किंगरी हाउस, उहो बि 2-3 अखर अम वारो सीपारो या अॻिते वधीक या घटि उहो बि मूं वटि पढ़ियो। साईं इस्माइल फ़क़ीर जो शहज़ादो साईं रज़ा साहब बि फ़क़ीर साहब बि हींअर शायदि इहो बि अम वारो सीपारो या कुराशी कुझु मूं वटि सादत आहे। या अवां लाइ सादत, उन लाइ सादत आहे। मुंहिंजे लाइ सादत आहे सुमर फ़क़ीर जो दरवेश, उनजा पोटा 2 अखर मूं वटि पढ़िया, मुंहिंजे लाइ सादत आहे। इहे सभु शयूं फ़क़ीरनि वटि वञणु
ऐं मिलण इहा हक़ीक़त ख़ुशूसी मूं ते महिरबानी शेर मुस्तफ़ा जी आहे। जीअं मूंखे फ़क़ीरनि जे वटि वियुसि या रोज़ धड़ियो दर नसीब थियो जो कुझु आहे उन जो आहे। ऐं तव्हां जहिड़े भलनि सां कचहरी का तइलीम याफ़्ता माण्हू आहियो, ऐं हिकिड़ो फ़क़ीर तबक़े माण्हू आहिनि, न आलिम आहियां न मौलवी आहियां, पर तव्हां सां कचहरी में तव्हां मुंहिंजे अलहमदुलिल्लाह नाश्तो बि करायो, मानी बि खारायो, सुनत बि ॾिनो, इहो जो कुझु शेर मुस्तफ़ा जी सदके भलाई। ॿियो साईं छटदरी पासे जा जेके ख़ासि जेके ॻाल्हियूं हुयूं न, माना इंटरव्यूज़ में त पाण सभु पढ़ूं था, ख़ासि अहिड़ी ॻाल्हि मूंखे ज़हन कोन्हे कि मूं हिकिड़ो किताबु आहे हुन में पीसी जो इंटरव्यू आहे। हाणे ॿिए चकर मां इंशाअल्लाह ताला हाणे छो त ईअं तसली सां पढ़ी पोइ माण्हू अॻिते ॻाल्हि इज़हार करे, मां यकदमि का ॻाल्हि करे वेई आहियां, उहो वरी ज़िमेवारी ॻाल्हि करण खां पोइ उहा ॻाल्हि जो उहा ॻाल्हि केतिरी मूंखां थी सघे थी उहा ॻाल्हि ज़हन में सही नमूने सां बयानु न करे सघां। उन लाइ बहितर आहे त मां उहो किताबु जेके मूं वटि आहे उहो खणी अचां, उहो पढ़ी करे पोइ तव्हांखे अर्ज़ु कयां थी मुंहिंजे लाइ बि इहा भलाई आहे। मुर्शिदनि जे तरफ़ सही ॻाल्हि कयूं, थोरी घटि वधा करणु ऐं घटि करणु ये अवां जी महिरबानी, ये अवां जी अल्लाह का ख़ुशि बिस्मिल्लाह।